सिंध जो बेहतरीन नात खान मशहूर नात खान मुझे उस्ताद भाई एहतशाम अफजल बंबरो जी सर। उन खे तव्हां नाज़ प्रोडक्शन में कीअं आंदो ऐं उन जी सिलेक्शन कीअं कंदा हो? असां जॾहिं रिकॉर्डिंग कंदा हुआसीं त पोइ कई नात खान कई शाइर कई आशिक़ रसूल ईंदा असां ॾे मां केस्टूं कयो। उन वक़्त में एहतशाम बि आयो, तक़रीबन मोहम्मद अमीन कोठे सां गॾु हा हिन रेसल करणी आहे, रिकॉर्डिंग करणी आहे। ॾिसो आयो स्टूडियो में हिकिड़ो चकर, पहिरियों चकर त माना सफ़ा नंढो ॿार हो, मूं चयो अञा हिनखे महिनत करणु घुरिजे। जी उन खां पोइ हीउ 2000 जो सन आहे। उन खां पोइ हीउ जेको आयो सो असां हिन जी कैसेट पहिरीं कई, तमामु नंढो उहा कईसीं, ॿी कईसीं, तक़रीबन माना कैस्टूं कंदा आयासीं। पोइ त अॻिते हली जॾहिं 6 7 नंबर आयो त मशहूरु थियो, पोइ 8 भरियोसीं, पोइ 9, पोइ त सीडियूं वीडियो वग़ैरह भरियूंसीं। पोइ तक़रीबन माना हिन जो ओज मथे थींदो वियो अलाह जी महिरबानीअ सां। पोइ त झर झुंग में बि असां गॾु वेंदा हुआसीं, नात ख़ाननि ते प्रोग्राम ते वठंदा बि हुआसीं, वठी वेंदा हुआसीं, वरी छॾे वेंदा हुआसीं। इहो दौरु कंदे कंदे माना तमामु कमु मथे चढ़ी वियो अल्हम्दुलिल्लाह। उन हिसाब सां पोइ वास्तो रहियो। पोइ असां पाण ॿुधंदा हुआसीं, शौक़ीन हूंदा हुआसीं, गॾु बि वेंदा हुआसीं, ईंदा हुआसीं, छॾे वेंदा हुआसीं। इन हिसाब सां अलाह जी महिरबानीअ सां हुनजो पूरो थी वियो आहे। एहतशाम अफज़ल जो माना तइदाद घणनि ताईं पुॼंदो हो कैस्टूं खपण में? तक़रीबन पहिरियों नंबर में मशहूरु थियो 15 नंबर, पहिरीं 9 नंबर थियो त पंधु बि वेंदुसि, केरु हले न हले मां पंधु बि वेंदुसि, ठीकु आहे। 9 नंबर हो, इहो मशहूरु थियो। को हुजनि या मेल जी पर जी हा। उन खां पोइ 10 नंबर बि थियो, उन खां पोइ 11 थियो, 12 13 थियो, 14, पोइ 15 नंबर खां वठी हिन मशहूरु थियो जेको जुती शान पे। में अफज़ल शहर जी मदीनो। जी जी बिल्कुलु, उहो मशहूरु थी वियो। तक़रीबन असां उन टाइम में बि 5 6 हज़ार कैस्टूं कढियूंसीं ऐं हलंदो रहियो दादा। उन खां पोइ माना तक़रीबन सुठो हलंदो। तक़रीबन असां मुंहिंजे ख़्याल में 40 एल्बम कढिया हुन जा। असां बि जेकॾहिं तव्हां सां वास्तो थियो, तव्हां वटि पुॻासीं त शान में अफज़ल शहर मदीनो एल्बम असां ॾिठोसीं, जी जी तव्हां सां राब्तो कयोसीं, तव्हां सां मिलियासीं सकरनि में। असां तॾहिं मदरसे पढ़ंदा हुआसीं। तव्हां बि असां सां तमामु बहितरीनु रेस्पेक्ट ॾिनी। अलाह तव्हांखे ख़ुशि रखंदो।